ही गोट आहे छा नालो हुनजो गोट जो बहादुर कलोई ही गेट आहे हुनजो बहादुर कलोई जो। सो हींअर असां हिन गोट वञूं। असांजी कैंप आहे छंछरु सुभाणे जे ॾींहं में गोट असांखे इहो ॾेखारींदा। शिदातपुर जे भरिसां शिदातपुर खां तव्हां हिंगोरा न हिंगोरा रोड ते ही अंदरि गोठ आहे। सो तव्हांखे अॼु ॿुधाईंदो पियो। ही उठाक आहे कलोई जी ॻोठ जी हुते सेटअप ठहे थो पियो कैंप जो। सुभाणे कैंप असांजी न हिन खे टे पोर्शन कयो। हिन खे कुझु न कजो। ही भले बंदि हिन खे हथु न लाहिजोसि। ही यानी हिकिड़ो वेटिंग रूम कयूं था छो त को महिमान अची वञे छो हुनखे वेहण जे लाइ रखूं था पिया। सो हिन खे तव्हां 3 पोर्शन में करे ऐं हा कीअं गेट भले न हुजे खुलियो हुजे भले खोले छॾिजो बसि थोरी आहे ओपन हुजे। सिर्फ़ु सिस्टम इहो आहे त माना उहो जेको निज़ाम सवलो हुजे माना हा बसि सवलो करे भले ओपन हुजे करे तव्हां टेबल अची वञे कुर्सी अची वञे हुनजी डॉक्टर जी वरी टेबल कुर्सी ॿियो वरी पेशेंट लाइ 2-3 कुर्सियूं हिनजी खे ॾिसो 2-3 कुर्सियूं हिनखे ॾिसो 2-3 कुर्सियूं हिनखे ॾिसोसि त जीअं माना अगरि 2-3 माण्हू अची विया त ईअं असां हिनखे ॿाहिरि छॾींदासीं। सो इहो हाल वाल आहे। शरीर खणी अचिजो थोरो ॾिसूं। सो हेड़ा घणा पेनाफ्लेक्सन सर दादा छोको त हेड़ा घणा पेनाफ्लेक्सन हेड़ा 2 न हा उहो वरी पाण ई जिते तव्हां सम्झो त हणी छॾियो त मसइलो न आहे।